वगण में पुलिस ऐं एसएचओ वगण जे प्राइवेट ड्राइवर जो शोला विकिरो कंदड़ मिस्किन पुरत मथां बिना जवाज़ वहशियाणो तशद्दुद। साफ़ इन अॻियां पुलिस गर्दीअ ख़िलाफ़ रोंदे मिस्किन पुरत नईं मली तुनियो चयो त मां इंतिहाई ग़रीब ऐं मिस्किन आहियां। रोज़ानो थाल में शोला ऐं गजनूं विझी उहे वगण ऐं लालूराक में विकिरो करे पंहिंजे बचनि जो पेट गुज़र कंदो आहियां। पुलिस एहलकारनि मूं मथां एतिरो त तशद्दुद कयो आहे जो मां घुमी फिरी ऐं वेही बि नथो सघां। हुन चयो त मां रोज़ानो कमाए पंहिंजे बचनि ऐं घराभातियुनि जो पेट पालींदो आहियां। मूंसां वगण थाणे जे एहलकारनि तमामु वॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी कई आहे। तशद्दुद जो निशानो बणियल मिस्किन पुरत MPA मीर नादर मक्सी IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP कंबर शदात कोट खां इंसाफ़ जी घुर कंदे मुतालबो कयो आहे त संदसि मथां वहशियाणो तशद्दुद कंदड़ बदमस्त एहलकारनि ऐं ड्राइवर मथां केस दाख़िल करे खेसि इंसाफ़ कयो वञे। यादि रहे त कुझु ॾींहं अॻु SHO वगण मंज़ूर चांडियो नसीराबाद में शागिर्दनि मथां पिणु वहशियाणो तशद्दुद करे सहाफ़ियुनि सां पिणु मुंहमारी कई हुई।